नाज़रीन, गंबड़ जे स्कूल में सकाफ़ती ॾियार जे हवाले सां तक़रीब कोठाई वई। किशोर कुमार जी रिपोर्ट। तो कदमन ता कुर्बान वञा ओ सिंधु अमा ओ सिंधु अमा ओ सिंधु अमा ओ सिंधु अमा। गंबड़ में सिंध की अज़ीम सकाफ़त के भेटा पेश करण के हवाले से आवाज़ टीवी पारा सिंध की तहज़ीब जो आईंदो इल्म इतिहाद टेक्नोलॉजी के सिरे हेठ गंबड़ के गोठ कायमदीन कलोड़ो में सिंध एजुकेशन फाउंडेशन के ताउन से हलंदड़ तालीमी इदारे मेहरान मॉडल स्कूल में शानदार सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद किया वो। शागिर्द ऐं शागिर्दियुनि पारां तकरीरूं ऐं सकाफ़ती गीतन ते टेबलोस पेश कया। शागिर्दनि उस्तादनि आवाज़ टीवी से ॻाल्हाईंदे चयो त तो कदमन तां कुर्बान वञा ओ सिंधु अमा ओ सिंधु अमा। असां एॾी हर दफ़े मल्हाईंदासीं 3 डिसंबर। असांखे तमामु ख़ुशी आहे। असीं माज़ीअ खे हाल सां ॻंढे रोशन मुस्तक़बिल ॾांहुं वधूं पिया। हिन वक़्तु जेके सकाफ़तूं आहिनि दुनिया जूं, उन सकाफ़त ज़रिए ई क़ौमुनि जो हिक ॿिए सां ॻंढापो थी सघे थो। असां इंतहाई शुक्रगुज़ार आहियूं आवाज़ टेलीविज़न नेटवर्क जा, जिन जेको आहे सो माना इल्मु इतिहाद ऐं तहज़ीब खे ॿीहर जीआरण जी भरपूर कोशिशि कई आहे। असांजो जेको इहो वचन आहे त सिंध माता सां जेको आहे सो मुहबत जो बचाव पंहिंजे नई नस्ल खे उन सां ॻांढे हलूं। हीउ जेको ॾींहुं आहे इहो ईद वांगुरु असां मल्हाईंदा आहियूं। असांजी सिंध कई सालनि खां क़दीमी आहे, इन जे करे असां हीउ कल्चर डे मल्हाईंदा आहियूं ऐं असांखे ॾाढी ख़ुशी आहे पंहिंजे कल्चर सिंधी सकाफ़त मल्हाइण ते। अॼु असीं जेको पंहिंजे स्कूल में सिंधी सकाफ़त जेको असां मल्हाए रहिया आहियूं, इन जो मक़सदु इहो आहे जेके असांजी नई जनरेशन आहे उनखे सिंध जी सकाफ़त ऐं तहज़ीब जे बारे में आगाह करे सघिजे, जीअं उहे उन तालीम जे ज़रिए उनखे अॻिते लाइ ज़िंदा रखी सघनि। ऐं दुनिया में घटि क़ौमूं आहिनि जिनखे पंहिंजे शाहूकार ॿोली ऐं सकाफ़त जो सिंध वाहिद क़ौम आहे जंहिंखे पंहिंजी क़दीम सकाफ़त ऐं शाहूकार ॿोली आहे ऐं हिनखे ज़िंदा रखणु असांजो फ़र्ज़ु आहे ऐं असां पूरी दुनिया खे एके इतिहाद जो ऐं सिंधी हुजण जो सबूत ॾेई रहिया आहियूं। हिन वक़्तु जेके सुजाॻ, हिन वक़्तु जेके तालीम ॾे हिन जो ख़्यालु आहे त अल्हम्दुलिल्लाह असांखे यकीन आहे त खणी मां त न हूंदुसि, पर पोयों नसुल इंशाअल्लाह जेको असांजा मुहक़िक़ अदीब आलिम साईं वॾा जेको असांखे प्रोग्राम ॾेई आहिनि उहे ख्वाब इंशाअल्लाह पूरा थिया। जी त नाज़रीन, सोनी सिंध के भेटा पेश करण के हवाले से मेहरान मॉडल स्कूल में जो अज सकाफ़ती रंगारंगी तकरीब थी, इन तकरीब में तुम ॾिठो तो आवाज़ टीवी पारा सिंध की तहज़ीब इल्म इतिहाद के हवाले से इतने जो मुख्तलिफ़ टेबलोज़ ऐं तकरीरूं भी पेश कई वयूं ऐं जेको आहे सिंध धरती की जेकी खूबसूरत सकाफ़त आ उनके भेटा पिण पेश कई वई। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, गंबड़।